हक़दार औरतुनि जी तज़लील वारो सिलसिलो जारी आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे खानपुर महर मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर साहिल काज़ी। नाज़रीन, खानपुर मार में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम के नाले ते खानपुर मार भर पासे जी हवाजाइन सां तज़लील वारो सिलसिलो जारी है। खानपुर मार जी एक खानगी बैंक है, उन्हें 12 हर रोज 7 की तादाद में औरतूं अचन थी पियूं जेके बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा पैसा वठण लाइ अचन थियूं, पर खानपुर मार जी बैंक बारा जेका एजेंटन की कतार लगल आहे उन सबब ये औरतूं जेके आहिनि पैसा वठण खां महरूम थी मायूस थियण खां पोइ वापस मोटी वञनि थी पियूं। इन हवाले सां मां खे ॿुधायां त खानपुर मार में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम की जॾहिं भी किस्त अचे थी पई त जेका इन किस्त वसीले पंहिंजा पेट भरींदड़ जेका एजेंट आहे उहे ॿिरनि खां ॿाहिरि निकिरी अचनि था पिया ऐं औरतुनि खे फुरनि था पिया। गॾोगॾु औरतुनि सां इहे बि बेदन थियनि था पिया त जेका उन्हनि जा कार्ड आहिनि बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा उहे चेंज कया पिया वञनि। जेके ब्लॉक थियल कार्ड आहिनि उहे औरतुनि खे ॾिना पिया वञनि ऐं जेका पैसा अचनि था पिया जंहिं कार्डनि में उन्हनि ज़रिए उहे एजेंट जेका आहिनि पैसा कढी जेको आहे सो औरतुनि खे वापसि करे छॾीनि था पिया। ऐं अहिड़ी औरतूं समझ जी तादाद में आहिनि जेके गुज़िरियल केतिरे ई अरसे खां वठी इहे पैसा हासिल करण जे लाइ हिते खानपुर मार जे बैंक जा चकर लॻाइनि थियूं पियूं, पर उन्हनि खे हिकु रुपयो बि न मिली सघियो। हिन वक़्तु असीं खानपुर मार जे उन बैंक जे ॿाहिरां बीठा आहियूं, उते मौजूदु आहियूं। जेका बोथ लॻल आहे एटीएम जो उन ॿाहिरां मां जेकॾहिं मुंहिंजो कैमरामैन अव्हांखे ॾेखारे सघे त केतिरी हद ताईं रश लॻी रही आहे। हिते तव्हांखे औरतुनि जो रेशियो घटि मिलंदो। औरतूं जेके वीचारियूं आहिनि उहे बैंक जे ॿाहिरां निटण उस में वेठल आहिनि, पर मर्द हज़रात जेका आहिनि जेके एजेंटी तौरु कमु कनि था पिया उहे एटीएम कार्ड जे बोथ में वड़ियल आहिनि, जेके फी कार्ड ते ॿुधाए पियो वञे त 500 खां वठी 700 रुपया जेको वठनि था पिया ऐं जेको उहे पैसा औरतुनि खे कढा ॾियनि था पिया। जॾहिं त केतिरनि औरतुनि खे पैसा मिलनि बि था, पर घणो जेको इंकशाफ थियो आहे हिते अचण खां पोइ त औरतुनि जा जेका कार्ड आहिनि उहे चेंज कया पिया वञनि। हिन वक़्तु असीं हुते मौजूदु आहियूं। औरतूं जेका ॿिया औरतुनि जा जेका वारिस आहिनि उनजो छा चवणु आहे, उहे केतिरे अरसे खां वठी पैसा हासिल करण जे लाइ हिते अचनि था पिया ऐं उनखे पैसा जेके नथा मिलनि पिया उन में कंहिंजे हथ मुलविस आहिनि ऐं जेके एजेंट आहिनि एजेंटनि खे कंहिंजी पुश्त बनाई आहे, जेको जो बैंक जो अमलो आहे उहो छा पियो करे। उनखां अलावा अव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त जेको सो जेके खानपुर मार जो बैंक अमलो आहे उनजी मिली भगत जे करे खानपुर मार में कुझु अहिड़ा बासर माण्हू आहिनि जिन एजेंटी जो कमु शुरू करे छॾियो आहे, जिन जेको आहे सो मशीनूं हथ कयूं आहिनि, एटीएम जूं जेके जेको आहे सो उहे कंहिं शॉपिंग हॉल जे नाले ते वठी आहिनि, पर उहे मशीनूं जेके आहिनि इन्हनि कार्डनि ज़रिए इस्तेमालु कनि था पिया ऐं उहे बि जेको आहे सो हर रोज़ लखे रुपए जेको आहे सो कमाइनि था पिया। माण्हुनि जो छा चवणु आहे, उहे कहिड़े अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, अचो तव्हांखे उन ते वाज़िबानी ॿुधायूं। हिते अचूं था त माना हिकिड़ो एजेंट खे ॾाढा कारटनी उहे अंदरि टपी वञनि था। उहे माना 200 300 400 500 मायुनि खां वठी करे उहे वञनि था। मायूं हिते लड़कियूं बीठियूं वरी वापसि घर वञनि थियूं, परे परे जो अचनि थियूं, रोज़ किराया भरे वापसि मोटी वञनि थियूं। एजेंट जेके नी कतारनि में खड़ा नी ॿाहिरां पैसा वठी अंदरि वञनि था, बाक़ी उन मायूं लड़की वरी वापसि मोटी वञनि थियूं। वरी ॿी सुबुह जो अचनि थियूं, वरी सॼो ॾींहुं लड़की वरी वापसि वञनि थियूं। बीठा नी इहे बीठा एजेंट ॿाहिरां बीठा नी, जेके एजेंट अंदरि छॾनि बि नथा न, औरतुनि खे छॾनि नथा, औरतुनि खे धिका मुका ॾेई टपी वञनि था, औरतां वापसि मोटी वञनि थियूं।